गर्मियुनि जी मौसम में सिहत जो ख़्यालु रखणु थोरो ॾुखियो हूंदो आहे, छो त सावण में जेकॾहिं सही खाधो खुराक इस्तेमालु न कई वञे या एहतियात न कयो वञे त मसइलनि सां मुंहुं ॾियणो पइजी सघिजे थो। इन हवाले सां सिहत जा माहिर डॉक्टर सावण में कुझु शयूं खाइण जो मशवरो ॾींदा आहिनि जेके न रुॻो इंसान जे जिस्म खे हाइड्रेट रखनि थियूं पर जिस्म जी वाधू ऐं बेकार चर्बीअ खे बि ॻारण में मदद ॾींदियूं आहिनि। सावण में खाधे लाइ सभ खां अवल जेका शइ आहे उहा आहे लौकीअ जी सब्ज़ी। लौकीअ जी सब्ज़ीअ में फाइबर, विटामिन्स ऐं मादनियात जजे मिक़दार में मौजूदु हुजनि था। न रुॻो एतिरो पर उन में कैलोरीज़ तमामु घटि हूंदियूं आहिनि ऐं पाणीअ जो मिक़दार तमामु घणो हूंदो आहे, जंहिंजे करे उहा वज़न घटाइण लाइ बहितरीनु खुराक आहे। ॿिए नंबर ते जेकॾहिं खीरनि खे खुराक जो हिसो बणाए वञे त इहो सावण जी मौसम में तमामु बहितरीनु साबित थींदो। खीरनि में बि कैलोरीज़ जो मिक़दार घटि जॾहिं त पाणीअ जो मिक़दार तमामु घणो हूंदो आहे, जंहिंजे करे उहे वज़न घटाइण समेत सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहिनि। खीरनि में फाइबर जो जजो मिक़दार हूंदो आहे, जंहिंजे करे तव्हांजे जिस्म खे तवानाई मिलियल रहे थी। साई चांहि जंहिंखे ग्रीन टी चयो वञे थो, इहा बि सावण में बेकार ऐं वाधू चर्बी ॻारण जे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। जेकॾहिं साई चांहि खे मामूल बणाइजे त चर्बी घटाए वज़न में घटिताई आणे सघिजे थी। उन खां सवाइ सब्ज़ चांहि एंटीऑक्सीडेंट्स हूंदी आहे जेका जिस्म जे मेटाबॉलिज़्म खे वधाइण ऐं चर्बी ॻाइण में मदद कंदी आहे। इन सां गॾु सूफ़ जो सिरको एस्टिक एसिड जो बहितरीनु ज़रियो हूंदो आहे। सूफ़ जे सिरके सां एस्टिमिक एसिड पैदा थींदो आहे, जंहिंसां खाधो जल्दी हज़म थिए थो ऐं वज़न में घटिताई ईंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk